बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजे इन शहीद वज़ीफ़े जे प्रोग्राम में स्टेज ते वेठल सिंध यूनाइटेड पार्टी मर्कज़ी जनरल सेक्रेटरी भाउ रोशन अली दुल्लो साहब ऐं उन सां गॾु मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा दोस्तो ऐं हेठि वेठल क़ौमी कारकुनो, सीनियर साथियो, सहाफ़ी दोस्तो, जामशेर वासियो, अस्सलाम वालेकुम। जी सिंध। सब खां पहिरीं आउं जस्तो चवां, आउं जस्तो ॾियां दोस्तनि खे जिन पंहिंजे दोस्त खे भेटण ॾियण जे लाइ वक़्तनि वक़्त ई प्रोग्राम कंदा रहिया आहिनि ऐं उनखे यादि कंदा रहिया आहिनि ऐं उन जूं ख़ूबियूं माण्हुनि ताईं पहुचाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि त जीअं दोस्तनि खे ख़बर पए, नौजवाननि खे ख़बर पए, उत्साह वठनि। अहिड़ा दोस्त जेको आहिनि वज़ीफ़े जी ज़िंदगीअ ते तमामु सुठो ऐं मुख़्तसिर दोस्त ॻाल्हाए विया आहिनि। उन ते वरी ॿ लफ़्ज़ एतिरा ॻाल्हाइणु चाहींदुसि त मूंखे जो ज़िंदगीअ में तजुर्बा थियो आहे सियासी कारकुननि में, जेका मूं हुन में ख़ूबी चीज़ आहे हीअ हुई त हू ॾाढो जेको पोलाइट ऐं इंतिहाई बर्दाश्त करण वारो, सहक वारो ऐं सभिनी गॾु खणी हलण वारो ऐं मुतहरिक किरदारु हो। मूं जॾहिं बि हुन कचहरी कई त हुन लफ़्ज़ हिकिड़ो ॻाल्हाईंदो भाऊ, चवंदो भाऊ हिन भेरे ही प्रोग्राम कंदासीं, हिन भेरे हू प्रोग्राम कंदासीं। पोइ जीअं सिंध में रहियो, माज़ी में इलाही वक़्तु खां वेठो, आऊं हाणे सियासी तकलीफ़ अचां थो त वज़ीर ते वेठो मूं कचहरी कई त हुन मूंखे अखि में ॻाल्हि ॿुधाई, पुछो वज़ीर तव्हां एॾो ज़हीन आहीं, एॾो साबरीन आहीं, एॾो मुतहरिक आहीं ऐं पंहिंजो कारोबार बि चई पंहिंजे पेरनि ते पई, पोइ हेतिरा ॾींहं तूं किथे घुमे? हुन चयो यार असां जीअं सिंध में रहियासीं, पोइ सदी नारनि जी सियासत कंदा रहियासीं, पोइ करे 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 अॻियां हली मजबूरियूं कमकार सुठो साइड थी वियो, वरी साईं जलाल छा प्लेटफॉर्म मुहैया कयो, वरी सोचियो त सभिनि ते गॾिजूं। हाणे आख़िरी इरादो इहो आहे साईं जलाल सां गॾिजी पंहिंजी ज़िंदगी जा बाक़ी ॼणा गॾु गुज़ारिया। इन सोचण में जाए तवसर सां आऊं दोस्तनि खे गुज़ारिश कंदो हलां, सिंध में अंदरि जेको वेदर हले थो पियो, तव्हां ॾिसो त सिंधी क़ौम अञा बि जीअं दुनिया तरक़ी करे पई तीअं असां अकिरतन तब्दील थी रहिया आहियूं। धारियूं आयल क़ौमूं असांजे काब थी रहियूं आहिनि। हुकुमरान जेका पीपल्स पार्टी जेका कोरोना वायरस जी सूरत में आहे, हिन सिंधी माण्हू जो बेवालो कढी छॾियो आहे। माण्हू बेजारो मददगार अस्पताल में पिया आहिनि। तव्हां सोशल मीडिया ॾिसो त बेडनि ते कुता वेठा आहिनि ऐं तव्हां स्कूल बंदि पिया आहिनि ऐं माण्हू जामशेर मिसाल वठो, सॼो शहर खटर में ॿुॾो पियो आहे, पर हुकुमरान जेके सिंधी माण्हू जे नाले में वोट वठी विया आहिनि, उहे जुर्माने सिंधी माण्हू बेयार मददगार वेठा आहिनि। आउं सिंधी सभिनी नौजवान कारकुन खे अपील करियां थो त अॼु हिकिड़ी वबा हले पई त ज़ाती तार ठहनि पिया, फलाणो उताद, टियो उताद, मटियो उताद। आउं दोस्तनि खे अपील करियां थो त इतादनि मां जान छॾायो। ये इताद सिंध खे भाङा भाङा करे विरहाइण जी साज़िश आहे। ये इताद कुझु बि न ॾेई सघंदा। इताद ज़ाती इताद मतिलबु आउं जंहिं ॻोठ में रहां थो उते ॿी ज़ात वारो माण्हू मुंहिंजो वधीक दोस्त आहे, में वधीक मददगार आहे, पर आउं वधीक थिए वञे त इन करे करियां जो मुंहिंजो ज़ात वारो आहे। इहो मफ़रूज़ ई ग़लति आहे। असां हिकु ज़ात, हिकु सिंधी ज़ात आहियूं, असां हिकु क़ौम आहियूं। साईं जीअं जो रहबर आहे, असांजा हक़ हिकिड़ा आहिनि, असांजो दरिया हिकिड़ो आहे, असांजी जंग हिकिड़ी आहे, असांजो मक़सदु हिकिड़ो आहे, असांजो वोट हिकिड़ो आहे, असांजी जदोजहद हिकिड़ी आहे। असांखे गॾिजणो पवंदो त हिकिड़ी नाले ते गॾिजणो पवंदो, पोइ सिंधी क़ौम जे नाले ते गॾिजणो पवंदो। पर असां इंतिहा पसंदि क़ौम पर सभु कोन्हे, माना सिंधी हुजे पर पोइ टे तरियूं आहिनि ठाहे जुफ़्ताली फुके वांगुरु गठ ॻिची सिंधी विझी चऊं सिंधी आहे। इहा असां इंतिहा पसंदि सिंधी न आहियूं। जेको सिंधी हुजे, सिंध धरती जा प्यार नथो करे, सिंधू दरिया जा प्यार कोन करे, सिंधी माण्हुनि सां मोहबत कोन करे, सिंधी माण्हुनि लाइ जदोजहद कोन करे, पोइ असांजी किताब में सिंधी आई कोन। पर जेको सदियुनि खां रहंदड़ ॿी क़ौम जो माण्हू सिंध वतन लाइ जदोजहद करे थो, स्ट्रगल करे थो, सिंध खे पंहिंजो वतन सम्झे थो, असांजा ॾुख सुख में गॾु बीहे थो, सिंधी माण्हू जी ख़ुशहाली आज़ादी लाइ क़ुर्बानी ॾिए थो, उहो असांजो सिंधी आहे, उहो असांजो क़ौमी दोस्त आहे। असांजी मोहबत, असांजी निफ़रत, सभिनि जो मयार सिंध दोस्ती ऐं सिंध दुश्मनी ते रखियलु आहे। जेको सिंधी जो दोस्त आहे उहो असांजो दोस्त आहे, जेको सिंधी जो दुश्मन आहे उहो असांजो दुश्मन आहे। त सभिनी खे अपील करियां थो, तमामु बड़ा क़ौम पर दोस्त अॼुकल्ह लीडरशिप जे शौक़ में मुख़्तलिफ़ फोरम ठाहे वेठा आहिनि। फलाणो फोरम, फलाणो प्लेटफॉर्म, फलाणे नेशनलिज़म। हिकिड़ी गुज़ारिश करियां थो, सिंध
40-50 साल की तहरीक में दौर में हाँ मैच्योर सियासत वही रही है। असां लीडरशिप जी अनाउन में सदी धड़ा धड़ा ग्रुप ठाए अज हशर करो थियो असांजो। असां मुंतशिर रहिया आहियूं, असां अलॻि अलॻि रहिया आहियूं, असां में सिहत ख़तम थी वई आहे, असां ॿुढा पुट रहिया आहियूं, असां पंहिंजूं टंगूं चुकियूं आहिनि, असां क़ौम पर सियासत ते हिक ॿिए ते गंद छॾायो आहे। हाणे इन शइ जी ज़रूरत न आहे। जेके लीडरशिप थियण जो शौक़ु आहे, मुख़्तलिफ़ फोरम ठाहे, मुख़्तलिफ़ सूफ़ी संगत, फलाणी टीरी संगत, फलाणी मटी संगत ठाहे, इहे पाण खे जीअण जो दगा ॿियो कुझु बि न आहे। तब्दीली सिर्फ़ सियासत ते वसी अची सघे थी। सियासत समाजी साइंस जो कानून आहे, सियासत ई मुआशरे जी तब्दील कंदी। उन करे सिंधी जे सभिनी क़ौम खे ख़ासि करे सिंधु से चवां थो, सिंधी जी माफ़ी करियो, मुतहद थियो, ॿधी करियो, इताअत करियो। असांजो मक़सदु सिंध जी ख़ुशहाली, सिंध जी आज़ादी, ख़ुदि मुख़्तियारी आहे। उन खां ज़रूरत असीं चऊं था असांजी नारनि में तब्दीली ज़रूरु हूंदी। असांजी तरीक़ेकार सियासत जो बिल्कुलु अलॻि हूंदो, असांजी स्ट्रेटजी बिल्कुलु अलॻि हूंदी। असांखे किराब रकाब न वञनि, पर असांजो मक़सदु सिंधी माण्हू जी ख़ुशहाली आहे। जंहिं सियासत में सिंधी माण्हू जी ख़ुशहाली जो पैगाम न आहे, उहा सियासत न आहे, उहा पंजाबी दलाली आहे, उहा दलाली असीं करण जे लाइ तयारु न आहियूं। इन करे हींअर बरजाली इलेक्शन अचे थी पई। हिकिड़े दोस्त मुंहिंजी कचारी थी, कुझु ॾींहं पहिरियों दोस्त मुंहिंजी कचारी थी। मूं हुनखे चयो त भाउ बरजाली इलेक्शन अचे बि, तूं ॾाढो सरगर्म दोस्त आहीं, पंहिंजे वार्ड में बि तव्हांजी टाउन जी 60 लख रुपया किस्त आहे, बजट आहे, तूं पंहिंजे इलाइक़े जी ख़िदमत कर, तूं पंहिंजे माण्हू जी ख़िदमत कर, तूं स्कूल खोलाए, तूं रोड ठाराए, तुंहिंजी हैसियत वधंदी। सुभाणे तो अगरि माण्हू कढ हूंदा त मूंखे चई त सिंधु देश मुक़दर आहे, साईं जीअं रहबर, सिंधु देश मुक़दर आहे, साईं जीअं रहबर आहे, ज़बरदस्त नारो आहे। सिंध आज़ादी घुरंदी, इहा भली ॻाल्हि आहे, पर सिंधु देश मुक़दर आहे, साईं जीअं जो नारो वठी घर वेही रहिजे, भले पीपल्स पार्टी टाउन कमेटी खटे वञनि। इहा सिंधु देश कहिड़ी आहे? माना पीपल्स पार्टी जे इलेक्शन अचे तो उनखे वोट कबो, पर जेकॾहिं बाक़ी 15-16 महीना रोड में जदोजहद स्ट्रगल कबी ऐं पीपल्स पार्टी हुकूमत कंदी, साबित सीट ते वेही कॉन्फ्रेंस जा गला कटींदी, कॉन्फ्रेंस खे गुम कराईंदी, हुनखे माराईंदी, हुनखे शहीद कराईंदी, हुनखे कातिल गिरफ़्तार कोन कराईंदी। असीं चवंदासीं साईं जी रहबर आहे, हुनजो को बि इनकार कोन्हे को। पर असांखे सदाईं पंजाब में अंदरि पीपल्स पार्टी असांखे पेश करायो आहे, सिंधी वॾेरनि जागीरदारनि असांखे पेश करायो आहे। असांजो ओपन प्लेटफॉर्म जेको हिननि बंदि करे छॾियो पार्लियामेंट जो, उते सदाईं हिननि चयो तव्हां त जेको जीएम जा फॉलोवर आहियो, माना साईं जीएम जा फॉलोवर आहियूं त ट्रांसफार में सड़ी वञे त रोडनि ते असां हुजूं। साईं जीएम जा फॉलोवर आहियूं, सिंध में ॾुखे वक़्तु हुजे त उते असां हुजूं। पर इलेक्शन में अचे टाउन कमेटी चेयरमैन ते को वॾेरो ऐं हिन ज़िले जा हिन टाउन कमेटी जो चेयरमैन कोचायो, माना तव्हां पंहिंजी माउ भेण जो सर्टिफिकेट न वञो, हुनखे चओ कोचा वारे खे तव्हां चओ त मुंहिंजी माउ भेण जो जेको सर्टिफिकेट विझी तव्हां ॾियो, पक ॾियो, कंफर्म ॾियो, वाक़ई मुंहिंजी ऐं सो सम्झां थो वाक़ई ते इहा आहे। माना आऊं 1000 साल ते रहां पियो, आऊं पठाण खे चवां थी त बाबा महिरबानी करे सर्टिफिकेट ॾे, तव्हां हुते जो आहियां कोन आहियां, पर उहा जॻह असीं कंट्रोल करण लाइ तयारु कोन आहियूं। ऐं आख़िर में ॻाल्हि चई, पंहिंजी जॻह वठंदो त रोशन में तव्हां ॻाल्हाईंदो। असांखे जिते बि ॻाल्हि कोन आहियां, असांखे पुरमन सियासी जदोजहद जा जेके बि दॿनि पंहिंजे माण्हुनि जे लाइ इस्तेमालु करणु घुरिजनि। सही खे सही, ख़राब खे ख़राबु चवणु घुरिजे। ज़ुल्फ़कार भुट्टो सिंधी हो, भलो माण्हू, जीएम चए त भलो माण्हू ईअं न आहे, या जीएम चए सही करियो या भुटे खे। इन करे तइम करियो पंहिंजूं ॻाल्हियूं। सिंध में अंदरि वसीले जी फुरलोट थिए पई, सिंध में अंदरि ज़बरदस्त क़िस्म जी वसीले जी फुरलोट थिए पई। हज़ारे तइदाद में गैस वञे पई, कोयलो वञे पियो, तेल वञे पियो, मैदरास वञे, पत्थर वञनि पिया, उते ख़ामोश छो? पूरी सिंध में माण्हू बुख मरी विया आहिनि, अखियूं सुजी पई, ॿार मरनि था पिया, पेट दॿजी विया आहिनि, औरतूं जेके रोडनि ते पई पंहिंजी ॿार ॼणियूं, ऐं असांजा मसाइल, असांजे करोड़नि जे अरबनि जा मसाइल डीसी ऑफिस में ऐं वॾे ख़बरूं पिया आहिनि, ऐं असां ख़ामोश वेठा छो? असां सही ऐं ग़लति ते तइम करणु पवंदो, असांजे कुल हुकुमरान खां सुवाल करणु पवंदो त आया तव्हां चूंडिजी विया आहियो, असांजा भाउर आहियो, पर अॼु असां वेदन थिए तव्हां किथे आहियो, तव्हां ख़ामोश छो आहियो? समाजी ताक़त जे नाले मंदरु असांजे रवाज जो समाज ताक़त,
असांजे फलाणे सभई तालुका असां ज़बरदस्त क़िस्म सभई तालुका सभिनी ग्रुपनि सां पर सही ग़लति जो तइम थियणु घुरिजे। आख़िर मां चवंदुसि सिंध जे समूरी मसाइलनि ते तव्हां नौजवान जे घर में न वेहणु घुरिजे। तव्हां इज्तमाही सोच पाण धारियो, तव्हां कारोबार करियो, तव्हां धंधा करियो, तव्हां स्टडी करियो, तव्हां ऑफिसर थियो, भले थियो, पर पंहिंजे सिंध वतन ऐं ख़ुशहाली लाइ जिते प्रोग्राम थियनि था, जदोजहद थिए थी, स्ट्रगल थिए थी, उन्हनि पंहिंजो हिसो विझो ऐं ईंदड़ इलेक्शन में अंदरि वॾेरनि खे शिकस्त ॾेई ॿुधायो त असां सिंध धरती जा वास्ते आयूं आहियूं। तव्हां जेके सिंध धरती जे वास्ते जी नुमाइंदगी कनि था उन लाइ टाउन ऐं मुल्क खां वॾी जॻह कोन्हे का। आख़िर में पंहिंजे जॻह वठण जी